हज़रत अमर बिन हाथ थो चए हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मां हिकिड़े दफ़े ॿुधो फरमाइनि था मा मिन क़ौमिन यज़हरु फ़ीहिम ज़िना इल्ला उख़िज़ू बिसना फरमाइनि था जंहिं क़ौम में ज़िना अची वेंदी बदकारी अची वेंदी ज़ानी थी पवंदा औरतूं बुछड़ा थींदा पोइ उन्हनि में ॾुकरु ईंदो आसूदगी बि हूंदी पर बुखिया हूंदा ऐं ज़लील हूंदा सुञनि वारी हरकतूं कंदा हालांकि अलाह जो ॾिसो था त केॾो वॾो रिज़्क़ आहे केॾी घणी कुशादगी आहे त बि माण्हू बुखिया हूंदा इहो हिन करे जो ज़िना घणी अची वई जॾहिं ज़िना क़ौम में घणी अची वई त उहो बुख ऐं ॾुकर माण्हुनि खे थींदो ऐं अहसास कमतरी थींदो हुनखे फुरींदो हुनखे मारींदो हुनजो खणंदो हुनखे ईज़ा ॾींदो इहे ज़िना जे कसरत जे करे मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त जॾहिं ज़िना मुल्क जे अंदरि घणी थी वेंदी आहे ऐं ज़िना थींदी आहे घणा क़िस्म अल आइनान त ज़िनियान अखियूं ज़िना कंदियूं आहिनि वरी यदान त ज़िनियान हथ ज़िना कंदा आहिनि वरिजलान त ज़िनियान पेर ज़िना कंदा आहिनि वल फर्ज युसद्दिक़ु उघड़ वञी रुगो मोहर मारींदो आहे ज़िना जी बाक़ी न त ज़िना हथनि ऐं पेरनि सां ऐं अखियुनि सां अॻ में थी वेंदी आहे तंहिं करे ज़िना खां परहेज़ करियो ऐं पाण जे अखियुनि खे बचायो पंहिंजे हथनि खे हथनि लाहिण खां बचायो ज़िना जे रस्तनि में हलण खां पाण खे बचायो बाक़ी ज़िना जे पोयों जेको किरदारु आहे उहो त ईअं आहे जीअं हिकिड़ो ठपो हणिजे बसि उहो त थी वियो पोइ तंहिं करे मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त जंहिं क़ौम में ज़िना ज़ाहिर थी वेंदी इहे राग नाच गाना टीवियूं VCR इहे सभु ज़िना में दाख़िल अथव तव्हांजो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असांजो तव्हांजो नबी सरदार आहे सभिनी 1.25 लख नबियनि जो उहो तूं फरमाए त इहा ज़िना आहे पोइ तव्हांजी मर्ज़ी ज़िना सम्झोसि या न सम्झोसि कंहिं मुला मुफ़्तीअ जी इहा फतवा न आहे पर मदीने जे आका जी फतवा आहे सरदार जहाननि जी फतवा आहे हदीस शरीफ़ बीठी आहे सिधी साईं रिवायत इमाम अहमद बिन हंबल बि रिवायत करे फतवा या अचे थी नबी साईं जे दरगाह मुंहिंजा अज़ीज़ो इन्हनि सभिनी शयुनि खां तव्हां परहेज़ करियो जो मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो आहे त जंहिं क़ौम में ज़िना ज़ाहिर थींदी उन्हनि में ॾुकार ईंदो मामिन क़ौमिन यज़हरु फ़ीहिम रुशा इल्ला उख़िज़ू बिर्रुब फरमाइनि था त जंहिं क़ौम में रुशवा अची वेंदी रुशवा खाईंदा कामोरा रुशवा खाईंदा माण्हू रुशवा खाईंदा ऐं रुशवा हीअ बि अथव हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी रुशवा अहिड़ी आहे जेका माण्हू रुशवा न सम्झंदा आहिनि कामोरा जेका वठनि था नौकिरीअ जे मुक़ाबले में सख़्तु रुशवा आहे पर ॿियो हिकिड़ो राज जो माण्हू आहे उहो उनखे अचे हिकिड़ो ॿियो थो ग़रीब चए त साईं फलाणे ऑफिसर वटि फलाणे कामोरे वटि फलाणे अमीर वटि मुंहिंजे मिट माइट वटि हली मुंहिंजी सिफारिश कर त मुंहिंजो हिकु कमु थिए हे थो चएसि हा पोइ हुनखे 4 कोडियूं थो ॾे इहे रुशवा आहिनि माना ग़ैर उहिदेदार माण्हू मां ऐं तूं पब्लिक वारा माण्हू जेकॾहिं असांखे सिफारिश करण जे लाइ कंहिं कामोरे अमीर हाकिम ज़मीनदार ॾे मां मिसाल फर्ज़ करे ख़त लिखां ऐं उन ख़त लिखण जे मुक़ाबले में मूंखे 4 पैसा ॾे या रुशवा आहे या अहिड़ो हराम आहे जीअं कामोरे खे पैसा ॾियणो हराम आहे ऐं मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो अराशी वल मुर्तशी किलाहुमा फिन्नार रुशवा ॾींदड़ वठंदड़ ॿई जहन्नम में इहा फतवा बारगाह नबवी जी आहे मुंहिंजी न आहे मुला मोराणे जी न आहे हदीस शरीफ़ बीठी आहे त मुंहिंजा अज़ीज़ो रुशवा खां परहेज़ करियो ॾियण वठण खां परहेज़ करियो जेकॾहिं इहो मामूलो थींदो त पोइ नतीजो कहिड़ो निकिरंदो उख़िज़ू बिर्रुब उन क़ौम जो रोब हलियो वेंदो उहा क़ौम भारी गीदी ज़लील नज़र ईंदी न त इंसान में दया आहे इंसान में रोब आहे हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हू खे हमिलो नथो करे सघे इहो रोब माण्हू जो जेको ख़ौफ़ आहे हिक ॿिए जे दिलनि मां वियो आहे जेकॾहिं माण्हू 4-14 अचे शहर में हयूं धाड़ा ॿाड़ा हयूं फुरियूं खयूं हलिया वञनि क़ौम जो उम्मत जो रोब हली वियो आहे रुशवा जे करे हराम खोरनि रुशवा खोरनि जे करे दिलनि मां रोब दया हली वेंदी आहे त पोइ छोकिरा बि हुननि खे फुरियूं खसी वेंदा इहो रुशवा जो नतीजो अथव जेकॾहिं तव्हां हिनखे बंदि करण जो तरीक़ो कयो रुशवा हेॾां बंदि करियो ऐं जेकॾहिं तव्हांखे ख़ुशहाली आणणी आहे ज़िलत मुल्क मां कढणी आहे त तव्हां हिनखे ज़िना खे बंदि करियो त तव्हांजी इज़त थी वञे ऐं जेकॾहिं रुशवा खे बंदि करियो त तव्हांजो रोब ऐं वॾी कुवत अची वञे